मां उते विस मूंखे उते तव्हां खां ॾहूणी जमायत मूंखे जमायत पई चए साईं हिते कोल्हनि सां गॾु खाईंदो आहे वो कोल्ही अलाए छा ॿार ईंदा आहिनि तव्हांखे ख़बर आहे छा खाईंदा आहिनि या मुस्लमानी इहो असांखे दीन सेखारींदो असांखे सिंध खपे असांखे दीन खपे भिटाईअ वारो तूं त चवे थो त मां अलाह खे मञाई नथो भिटाई त अलाह खे मञींदो अबा कौन मञींदो भिटाई साहब फरमाए थो अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक़ रब्बुर रहीम सो साराहिया सचो धणी चई हम्द हकीम करे पाण करीम यर जोड़ू जोड़ जहान जो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो चयाई अन मौला कव अंत महबूबी इयो उताई पो लिखी ॾिनाई बई सराहूं सैयद खे चेथो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदार सरदार सुहे सहाबिन सथ में मंज मस्जिद मर्यादार पो चारई चना चौधार यर हुया हिकादा हो तसे गलायो बेटाई तो फरमाए जे भाई जोगी थिया कजु कलमे जी कार पूरो रहो पंजन सां तू आया टीह मटार पो तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणे रब जी बेटा ये गाल अड़ी करे छड़ी अल्लाह के मञे रसूल के मञे चैन यारन के मञे मस्जिद जो जिक्र कई पंज वक्त नमाज जो जिक्र कई मुंहिंजा दोस्त अजीज रमजान जे रोजन जो जिक्र कई बेटा ये अल्लाह के मञे तो तू तो चए त मां अल्लाह के मञाई न हा इहो बि राग इहो सूफी न के चइबो खुदा कयो खुदा तेरा जी जात का तौबा कयो अरे हिन पंहिंजे नस्ल ते रहम कयो नस्लन ते रहम कयो कहिड़ो मवाद ॾेई वेंदो हिननि खे बेटा साहब के ख़बर है मुरंदा कोल फरमाए हर दम कन हर नाम धोन दिहाड़ी धोतिया मन न गॾियाऊं मीम सां कूड़ा कन कलाम हाणे बिना मोहम्मद जा माड़े कम न ईंदो को ॿियो बेटा त इहा ॻाल्हि थो करे तव्हां असां खां चऊं त न नमाज हुजे न रोज़ो हुजे न हज करणो पवे न ज़कात ॾियणी पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो ठटे हो जलसो गुज़िरियल महीने ठटे में वियुसि मुंहिंजे कई दोस्तनि दावत कई नालो नथो खणा उते वियुसि उते 4-5 8 माण्हू वेठा असां अठ खनि ॼणा मोली हुआसीं वेठासीं चाह प्यारी हवाल इहो साॻियो करे साईं तव्हां इहा ॻाल्हि था कयो तव्हां इहे ॻाल्हियूं न कयो अलाह ॼाणे अलाह जो बंदो ॼाणे तव्हां किथां थिया आहियो तव्हां उन्हनि खे सज़ाऊं मुक़ररु था कयो मुंहिंजो चाचा चिभिड़ असां सज़ा मुक़ररु कई कान्हे सज़ा अलाह मुक़ररु कई आहे अलाह जे रसूल मुक़ररु कई आहे मुझो अलाह पाण ॼाणे न जी हा मुझो भला मुस्लमान पको आहीं जी हा कलमो पढ़ी मुझो फासा कलमो पढ़ी कलमे ते एतबार ते जी हा मां चयो ॾे ख़बर क़ुरान ते एतबार आहे जी आहे मुझो क़ुरान त चवे थो अख जे बदिरे अख कढोसि हथ जे बदिरे हथ कटियोसि आंगुर जे बदिरे आंगुर कटियोसि नक जे बदिरे नक कटियोसि कन जे बदिरे कन कटियोसि चोरी साबित थिएसि क़ुरान चवे थो त हथ हटियोसि
पैर कटियो जिना साबित थे जे कॾहिं शादीशुदा जिना कई थई त इहे सम्झो त नवाब शाह जे ईदगाह में माण्हू गॾु कयो विच ते खॾो लॻायो उते बीहे काज़ी खे हुकुम उते ज़ानी जी सज़ा है। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में हिकिड़ी औरत आई जंहिंजो नालो फातिमा हो। उन फातिमा ते चोरी साबित थी। सरकार फरमाए हथ कटबो। वो माई का वॾे घराणे जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वठी तमाम सहाबा गॾु उन्हनि उन खां चवरायो त साईं महिरबानी कयो सरकार खे चओ त हथ न कटे औरत जो ऐब जागो था पैसा ॾियूं था ॾंड ॾियूं था। सरकार फरमाए त अॻियुनि क़ौमुनि ते अज़ाब उहे क़ौमूं तबाह इन जे करे थियूं त वॾो माण्हू गुनाह करे उनखे आज़ाद करे छॾींदा हुआ गरीब गुनाह करे उनखे सज़ा ॾींदा हुआ। कसम थी खुदा जो अॼु असां वटि ईअं कोन्हे। कातल आज़ाद घुमंदो थो वते ओ मिस्कीन वेचारो अंदर पियो आहे। चोर घुमंदा था धाड़े लवतन गरीब हिन छा हिन सोपा जूं चोरायूं सरकार साहबन जमल सिफारिश कई नबी करीम जी ज़ात जलाल मची विया। पाण फरमा लो कान फातिमत बिन्त मुहम्मद लक़तत ही त कई बे घराने सां ताल्लुक थी रखे पर जे करे मां मुहम्मद जी न्याणी ते चोरी साबित थिया त उनजो हथ कटिया। इनखे चइबो आहे इस्लाम। इनखे छा चइबो आहे इस्लाम। अबाश तव्हां मां यकीन कयो अवां हर हिकु सूबो पंहिंजे सूबे में सही नमूने सां शरीयत पाक इस्लाम हिन इंसान ज़ात जो तहफ़्फ़ुज़ कयो आहे। कंहिंसां बि बेवाजिबी न आहे इस्लाम में। हेॾे ख्याल कयो ज़िना है न ज़िना ॿी शइ में ॿ शाहिद खपनि पर ज़ना जे शाहिदीअ में 4 शाहिद खपनि ऐं 4 शाहिद बि उहे बंदि कर के छो ये 4 शाहिद छो शरीयत रखा इन जे करे त कैसा ना इंसाफी न थिए। वरी शाहिदन खे ॾिठो वेंदो आहे ये कूड़ो त कोन्हे हिन जी दुश्मनी ते नथा कोन्हे। अवां हर हिकु सूबो न हिकिड़ो हफ़्तो त वॾो आहे हिकु ॾींहुं रुगो ऐलान कर त जिते जेका शइ साबित थींदी शरीयत मुताबिक़ सज़ा ईंदी कंहिंजो हथ कटियो वेंदो कंहिंजी टंग कढी वेंदी को संसार थींदो कंहिंखे कोड़ा लॻंदा। ख़ुदा जो कसम हिकु महीने जे अंदरि पाकिस्तान जे चमन न थी वञे त पोइ असांखे बि पर तू इस्लाम खे समझो ही कोन्हे न ता। इस्लाम जेको आहे उहो तो वटि पेश थियो ई न तो तकलीफ़ कई आहे त कॾहिं मां इस्लाम सां वञा इस्लाम जूं ॻाल्हियूं पुछां इस्लाम जा हुदूद कहिड़ा आहिनि अहकाम कहिड़ा आहिनि। इस्लाम कंहिंसां बि नाजाइज़ी थियण न ॾींदो। हाणे इन पासे जे मां हलां थो त सुबुह थी वेंदो ॻाल्हि कंदुसि त हाणे मां ॻाल्हि हुनखे पूरी कयां दुआ ख़ैर था कयो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत मखदूम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए बाबा ॻाल्हि ॿुधो चमचन जी ॻाल्हि न मञबी हिसाब पती न थींदा। 2 कोठियूं ठहरायो बिल्कुलु कोठियूं हुजनि उहे कोठियूं बंदि कयो माना ईअं थिए रोशनदान बि उन में न हुजे जे हिकिड़ी कोठीअ में इन बाए खे हिंदूअ खे अवां दाख़िल कयो ॿी कोठीअ में मां थो वेहां अंदरि पोइ असांजो दरवाज़ो सिरुनि सां बंदि कयो उन में कंहिं बि क़िस्म जो सोराख़ न हुजे 40 ॾींहं हिते रहंदासीं न असां